बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत जी वकार माया मौली वली मोहम्मद कादरी ऐं अवां ॾिसी रहिया हो असांजो यूट्यूब चैनल मौलाना वली मोहम्मद कादरी। हज़रत जी वकार मुहर्रमुल हराम जो महीनो हली रहियो आहे। मुहर्रमुल हराम जे महीने में शुहदाए करबला जो ख़ुसूसन ज़िक्र कयो वेंदो आहे। पर हज़रत इमाम शहीद करबला इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जे वॾे भाउ हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी सीरत जे मुतालिक़ मां अवां जे साम्हूं कुझु बयानु कंदुसि। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी विलादत बासआदत 3 हिजरी रमज़ानुल मुबारक जे महीने 15 तारीख़ ते थी ऐं हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जो बाबरकत नालो हसन आहे। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमाइनि था कि जॾहिं इमाम हसन ॼावा त आका अलैहिस्सलातु वस्सलाम आया ऐं फरमायाऊं त मुंहिंजे पुट जो नालो तव्हां छा रखियो? त हज़रत अली अर्ज़ु कयो कि मूं उनजो नालो हर्ब यानी ज़्यादा जंग कंदड़ रखियो। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इन जो नालो हसन आहे। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती अलैहिर्रहमा फरमाइनि था कि हसन ऐं हुसैन इहे ॿई जन्नती नाला आहिनि। संदन कुनियत अबू मुहम्मद आहे ऐं संदन अलक़ाब ही आहिनि असय्यद ऐं अल हकीम ऐं अल मुक़र्रिब यानी अल्लाह जे दरबार जे वेझो असिब्त यानी हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटो फुलज़ा आका यानी सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जे जिगर जो टुकड़ो ऐं रैहाना भी हिकु लक़ब आहे यानी नाज़बू जे गुल वांगुरु ख़ुशबूदार गुल। ऐं संदन तौर ऐं अक़ीक़ो हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी ॼमण खां बाद में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संदन तौर करायो ऐं अक़ीक़ो कयो। संदन मथे मुबारक जा वार कूड़ाए चांदीअ सां तौर कराए उहो चांदी सदको करे छॾियाऊं। ऐं हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी खीर पियारण वारी मां रज़ाई मां हज़रत इमाम हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाची हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हो जी घरवारी हज़रत उम्मे फ़ज़ल रज़ी अल्लाह ताला अन्हा उन्हनि खे खीर पीआरियो हुयो। उन खां बाद में हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो मुहम्मदी जमाल यानी आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां उनकी मुशाबत हूंदी हुई कि हज़रत अली मुर्तज़ा फरमाइनि था कि अल हसन अशबहु बि रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा बैन सद्र इला रअस यानी हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो सीने मुक़द्दस खां वठी मथे ताईं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबे हुया। होलियो मुबारक मुहद्दिस ऐं सीरन निकारन लिखियो आहे कि संदन जिस्म अक़दस निहायत नाज़िक ऐं रंग भूरो अखियूं मुबारक वॾियूं ऐं गल निहायत नरम ऐं ॾाढ़ी मुबारक निहायत घाटी ऐं रखियल हूंदी हुई ऐं ॻिची चांदीअ वांगुरु सफ़ेद ऐं चमकदार हुई। चेहरो मुबारक निहायत दिलकश ऐं मलाहत जी हूंदी हुई ऐं संदर ॾिसंदड़ खे चेहरे मुबारक ॾिसण सां ई मुहबत वधी वेंदी हुई। इल्मी ज़कावत ऐं ज़ीनी कमाल जे बारे में आयो आहे कि हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो हिकु मरतबा घोड़े ते सुवार थी करे हिकु ग़रीब मिस्कीन मोहताज यहूदी उन्हनि खां पुछा कयो कि तव्हांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे कि दुनिया सिजनुल मुमिन व जन्नतुल काफ़िर औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो ऐं काफ़िर जे लाइ जन्नत आहे। तो मां मिस्कीन ग़रीब आहियां ऐं तव्हां मोमिन हुजण जे बावजूदु तव्हां वटि पैसो आहे ऐं तव्हां हेॾे सुहिणनि कपिड़नि में ऐं सवारीअ ते हली रहिया आहियो। तो इन मां मालूम थियो कि दुनिया तव्हांजे लाइ जन्नत ऐं असांजे लाइ क़ैद खानो आहे। हज़रत इमाम हसन फरमायो कि मुंहिंजे नाने जे फरमान जो इहो मक़सदु न आहे जेको तूं सम्झियो आहे, बल्कि इन जो मतिलबु इहा आहे कि दुनिया जेके आख़िरत में मोमिन जे लाइ निअमतूं अल्लाह सुब्हानो व तआला तयारु कयूं आहिनि उन्हनि जे मुक़ाबले में दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो ऐं आख़िरत में जेको काफ़िर जे लाइ अज़ाब आहे। जेकॾहिं दुनिया में भले उहो काफ़िर निहायत सख़्तु तकलीफ़ में हुजे पर आख़िरत में जेका अज़ाब जे मुक़ाबले में जेकॾहिं उहो तकलीफ़ूं ॾिसंदो त उहो तकलीफ़ूं उन जे साम्हूं कुझु ई न आहिनि। दुनिया उन जे लाइ जन्नत ई आहे पोइ काफ़िर जे लाइ। अल्लाह सुब्हानो व तआला जी इबादत सां निहायत प्यार कंदा हुया कि सौम सलात कसरत सां अदा कंदा हुया ऐं हज ऐं ज़कात बि कसरत सां हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो अदा कंदा हुया।
हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी सखावत भी मशहूर है कि हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु असांजे ज़माने में जेकॾहिं कंहिं वटि पैसो आहे त उनखे जेका सो सांडरे रखंदा आहिनि, के कोन ॾींदा आहिनि। पर हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु मरतबा पूरे घर जो सामान अल्लाह जी राह में ख़र्च करे छॾियो ऐं हिकु 3 मरतबा हर शइ जो अधु माल अल्लाह जी राह में ख़र्च करे छॾियाऊं। ऐं हिकु मरतबा हिकु मिसकीन संदन साहिल अची करे सुवाल कयो कि मां पहिरों सुखियो हुयुसि यानी मालदार हुयुसि, पर मां हाणे ग़रीब आहियां। त हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ु कयो कि जेकॾहिं तुंहिंजो त मूं ते वॾो हक़ आहे, पर जेकॾहिं मां कुझु खणी अचां त तूं क़बूल कंदे? उन चयो कि बिल्कुलु मां क़बूल बि कंदुसि, राज़ी बि थींदुसि, तोखे दुआऊं बि कंदुसि। हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु 500 दीनार ऐं 50,000 दिरहम उनखे ॾींदे फरमायाऊं, मां अव्हां सां माज़रत थो करियां जो तव्हांजो सही तरीक़े सां मां हक़ अदा न करे सघियो आहियां। हज़रत ज़ीवकार 500 दीनार सोन जो आहे, 50,000 दिरहम चांदीअ जा, कि उनखे त जेका सो अमीर बणाए छॾियऊं। उन जे बावजूदि फरमायाऊं कि मां तव्हांजो सही तरीक़े सां हक़ अदा न करे सघियो आहे। मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी अलैहि रहमा फरमायो आहे त पाण हिकु साहिल खे 1 लख दिरहम बि ख़ैरात में ॾेई छॾींदा हुया। महिमान नवाज़ीअ जो हिकु सुहिणो बदिलो कि हिकु मरतबा हज़रत इमाम हसन इमाम हुसैन ऐं संदन सौट जनाब अब्दुल्ला बिन जाफ़र तैयार रज़ियल्लाहु ताला अन्हुम अजमईन मदीने मुनव्वरा खां मके पाक जी ज़ियारत जे लाइ रवाना थिया कि रस्ते में समूरो सामान ऐं सुवारीअ जो सभु कुझु गुम थी वियो। उन खां बाद में कि हिकु झोपड़ी नज़र आई कि उन ते वञी करे ॾिठूं त हिकु कुराड़ी वेठी आहे। चयूं त कुझु खाइण पीअण जे लाइ कुझु सामान आहे? उन चयो त कुझु बि न आहे, बकरी आहे, उनजो खीर तव्हां ॾोही करे पीओ त तव्हांखे इजाज़त आहे। उन बकरी खे ॾोही करे खीर पीताऊं। उन खां बाद में ॿीहर कुझु देरि खां बाद में चयऊं कि तव्हांखे खाइण जे लाइ कुझु सामान आहे? इमाम हसन अर्ज़ु कयो, इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे उन कुराड़ीअ चयो कि इहो ई बकरी आहे, तव्हां जेकॾहिं उनखे कोही खाओ त तव्हांखे इजाज़त आहे। उन्हनि कोही खाई करे उन खां बाद में फ़ारिग़ थी करे चयऊं कि असां जेका सो आहे कुरैशी नौजवान आहियूं, जेकॾहिं तव्हांजो मदीने मुनव्वरा में अचणु थिए त असां ज़रूरु तुंहिंजी जेका सो ख़्यालु कंदासीं। तो हालात जे पेश नज़र उहा माई ऐं कुराड़ी ऐं उन खां बाद में संदन मुड़ुसु कुझु देरि खां बाद में उन जे मदीने पाक पहुता। तो घणी मुद्दत खां बाद में उन कुराड़ी औरत खे हज़रत इमाम हसन सुञाणे वरितो। सभु कुझु यादि ॾेरायाऊं, लेकिन उन कुराड़ीअ न सुञातो। हज़रत इमाम हसन फरमायो, मां तोखे सुञाणा थो पियो। तो बहरहाल उन महिमान नवाज़ीअ जो सुहिणो बदिलो अदा कंदे हज़रत इमाम हसन उनखे 1000 बकरियूं ॾिनूं ऐं 1000 दिरहम उनखे ॾिना। हज़रत इमाम हसन इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे उनखे मोकिलियाऊं, उन बि 1000 बकरियूं 1000 दिरहम उनखे अदा कयो। ऐं इमाम जाफ़र बिन तैयार रज़ियल्लाहु ताला अन्हु खे अब्दुल्ला बिन जाफ़र तैयार रज़ियल्लाहु ताला अन्हु खे उन ॾे मोकिलियाऊं, उन बि 1000 दिरहम ऐं 1000 बकरियूं ऐं हिकु रिवायत जे मुताबिक़ 2000 दिरहम 2000 बकरियूं उनखे ॾिनऊं। तो हज़रत ज़ी वकार कि उन ते सिर्फ़ु हिकु बकरी ऐं खीर उनखे ॾिनऊं, माईअ ॾिनी, पर हिन सुहिणो महिमान नवाज़ी जो बदिलो अदा कंदे उनखे त अमीर बणाए छॾियो। तो हज़रत ज़ी वकार हीअ आहे हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु। ऐं रिवायतूं बि संदन नाने खां कयाऊं। हज़रत उमैर बिन मअमून हज़रत इमाम हसन खां रिवायत आंदी आहे, फरमाइनि था कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन सल्ला सलातल गद फजलस फी मुसल्लाहु हत्ता ततलु अश-शम्स कान लहू हिजाबुन मिनन नार औ सुकाल सितरुम मिनन नार। यानी कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको सुबह जी नमाज़ पढ़ी करे पंहिंजे मुसल्ले ते वेही करे हता कि सिज उभरे त उहे जेका सो आहे नमाज़ पढ़ण वारी जाइ ते वेठो रहियो हता कि सिज उभरियो। सिज उभरण खां बाद में इशराक जो 2 रकातियूं पढ़ियूं त उन जे लाइ उहे जहन्नम जे बाहि खां परदो ऐं पनाह हूंदो। तो इहा हदीस हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां रिवायत कई। हिकु मरतबा दुश्मन खे बि तक़वा जी तलक़ीन कंदा हुया कि सजदे जे दौरान हिकु ईरानी शख़्स संदन ते हिकु खंजर आयो त पाण नमाज़ पूरी करे फरमायूं कि इराक़ीयो कि अल्लाह सुब्हानो व तआला जे बारे में अल्लाह असां खां डिॼो, असांजे बारे में रब सुब्हानो व तआला खां तव्हांखे डिॼणु घुरिजे। ऐं छो त असां तव्हांजा अमीर आहियूं, तव्हांजा महिमान आहियूं
ऐं असीं उहे आले बैत आहियूं जिन जे बारे में अल्लाह क़ुरान में फरमायो आहे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्सा अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। बेशक अल्लाह इरादो थो फरमाए कि तव्हां खां हर नापाकी खे दूर फरमाए ऐं तव्हां खां बिल्कुलु तव्हांखे पाक ऐं साफ़ रखे। तो हज़रत ज़ी वक़ार हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु बुरनि सां बि भलाइयूं कंदा हुया कि शाम जे हिकु मुल्क जेका सो आहे शख़्स जो बयानु आहे उन चयो कि मां शाम मुल्क खां सफ़र कंदे मदीने पाक पहुतुसि तो खच्चर ते हिकु सुवार नौजवान खे ॾिठुमि हसीन कपिड़ा बिल्कुलु सुवारीअ ते विहण जे लिहाज़ सां अहिड़ो कोई सुहिणो मां नौजवान न ॾिठो। ॾिसण सां मुंहिंजे दिलि में उनजे अंदरि उनजी मोहबत पैदा थी। उन खां बाद मां पुछा कंहिंसि माण्हुनि खां चयो कि हीअ हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो फर्ज़ंद हज़रत इमाम हसन आहे। त उन शख़्स संदन खां वञी पुछा कई त तव्हां अली बिन अबी तालिब जा फर्ज़ंद आहियो? उन चयो बिल्कुलु हा। तो उन हज़रत अली मुर्तज़ा ख़ारिजी हुयो तो इन जे करे हज़रत अली मुर्तज़ा ऐं इमाम हसन खे घटि वधि ॻाल्हायो। हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु हो उनखे चयो कि मां जेका सो सम्झां थो तूं मुसाफ़िर आहीं त जेकॾहिं तोखे कुझु घुरिजे या रहण जे लाइ जॻह घुरिजे या खाइण पीअण जो सामान घुरिजे त असीं तुंहिंजे लाइ हाज़िर आहियूं। तो इन हुस्न सलूक खे ॾिसी करे उन शख़्स चयो कि जॾहिं उन मां घटि वधि ॻाल्हाइण जे बावजूदि हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हुस्न सलूक खे ॾिसी करे संदन मोहबत ऐं प्यार मुंहिंजे अंदरि ऐं दिलि में उनजी वेहिजी वई। तो हज़रत ज़ी वक़ार इहा आहे हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु। हिकु मर्तबा हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु का कुझु सवाल करा तो हज़रत अली फरमायो कि सिधो सो माण्हू केरु आहे? हज़रत इमाम हसन फरमायो जेको शख़्स सुहिणे अख़लाक़ सां बुराई खे दफ़ा करे उहो सिधो सो माण्हू आहे। हज़रत अली फरमायो कि जवान मर्द ऐं मुर्सी छा खे चवंदा आहिनि? हज़रत इमाम हसन अर्ज़ु कयो कि तंग दस्ती ऐं तकलीफ़ जी हालत में ख़ैरात करणु। हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो कि मलामत करण जे लाइक़ु छा आहे? त हज़रत इमाम हसन फरमायो कि इज़त विञाए माल कमाइणु। हज़रत अली नामर्दी छा खे चइबी आहे? हज़रत इमाम हसन दोस्तनि खे तंग करणु ऐं दुश्मननि खां डिॼणु इहा नामर्दी आहे। हज़रत अली मुर्तज़ा ख़ुशहाली कहिड़ी शइ आहे? हज़रत इमाम हसन फरमायो कि अल्लाह जी तरफ़ां क़िस्मत में आयल रोज़ी ऐं रिज़्क़ ते राज़ी रहणु भले थोरी हुजे इनखे ख़ुशहाली चइबी आहे। हज़रत अली ज़िलत छा खे चवंदा आहिनि? हज़रत इमाम हसन फरमायो कि मुसीबत जे वक़्तु घबराइणु ऐं पिट कुट करणु। हज़रत अली हिल्म ऐं बुरदबारी कहिड़ी शइ आहे? हज़रत इमाम हसन पंहिंजे नफ़्स ते क़ादिर थियणु ऐं कावड़ खे पाणीअ घुर पी वञणु इनखे इनखे हिल्म ऐं बुरदबारी चवंदा आहिनि। हज़रत अली मुर्तज़ा पुछा कयो कि बेवकूफ़ी छा खे चवंदा आहिनि? हज़रत इमाम हसन फरमायो कि ख़ामख़ा शरीफ़ माण्हूअ सां जहिड़ो करणु। सरदारी छा आहे? हज़रत इमाम हसन जवाब में चयो त पुरछिड़ायूं छॾणु ऐं नेकियूं करणु इहा सरदारी आहे। हज़रत अली कमीनू छा आहे? कि हज़रत हसन अर्ज़ु कयो कि नालाइकनि जे पोइलंग थियणु ऐं गुमराहनि जी सोबती दोस्ती इहा कमीनाइप आहे। हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु सुवाल कयो कि गफ़लत छा खे चवंदा आहिनि? हज़रत इमाम हसन अर्ज़ु कयो कि मस्जिदनि में न वञणु ऐं फ़साद जे पोयों हलणु। तो हज़रत ज़ी वक़ार कि हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी करामत जे बारे में हिकु मां जे साम्हूं बयानु कंदुसि। पाण प्यादल हज कंदा हुया तो हिकु भेरे हज खां फ़ारिग़ थी करे मके खां मदीने ॾांहुं अची रहिया हुया तो संदन पेर मुबारक ते सोज ऐं ज़ख़्म जे करे सूर थी पियो। तो ख़ादिम अर्ज़ु कयो कि तव्हां कुझु सवारीअ ते सुवार थियो तो पाण इनकार कयऊं। उन खां बाद में फरमायूं कि हिकु शख़्स हबशी शख़्स ईंदो मां उन खां तेल वठी करे पेरनि ते मलंदुसि। तो उन ख़ादिम अर्ज़ु कयो कि किथां ईंदो? तो उन कुझु देरि खां बाद में हबशी शख़्स जंहिंखे तेल हुयो उहो साम्हूं आयो। हज़रत इमाम हसन फरमायो कि ॾिठो कि उहो ई शख़्स साम्हूं आयो आहे। पोइ संदन ख़ादिम खे मोकिलियाऊं तेल जे लाइ। उहो ख़ादिम वियो उनखे मोकिलियाऊं तेल वठण जे लाइ। तो हज़रत उहो ख़ादिम वञी करे तेल जे लाइ ख़रीद करण जे लाइ तो उन हबशी शख़्स चयो कि कंहिंजे लाइ तेल ख़रीद करे रहियो आहीं? उन चयो कि हज़रत इमाम हसन जे लाइ। उन चयो कि मूंखे उन सां मिलायो, मां बि उनजो मुख़लिस मुरीद आहियां। बहरहाल हज़रत इमाम हसन सां उनखे मिलायो वियो। इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे अर्ज़ु कयईं कि मुंहिंजी घरवारी तकलीफ़ जी हालत में आहे कि उनजे लाइ तव्हां कुझु जेका सो आहे मुंहिंजे मथां नज़र करम फरमायो कि उनजी तकलीफ़ जी हालत में उनजे रब सुब्हानो व तआला मूंखे सही सालिम पुट अता करे। हज़रत इमाम हसन फरमायो कि तव्हां वञो घर जहिड़ी तुंहिंजी तमन्ना ऐं आरज़ू जे मुताबिक़ रब सुब्हानो व तआला तोखे पुट अता कयो आहे।
तो हज़रत ज़ी वक़ार हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जे जेका औलाद जे बारे में के मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि, पर अल्लमा मोहम्मद मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी अलैहिर्रहमा फरमाइनि था कि हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी औलाद 23 पुट ऐं 8 न्याणियूं हुयूं। तो हज़रत ज़ी वक़ार हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी जेका औलाद आहे उन 23 पुटनि मां जा कुछ जेके हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी औलाद शादी कयो उन जो औलाद कोन बचियो, ऐं कुछ जेका सो हज़रत अलीउल मुर्तज़ा हज़रत अल बिदाया वन निहाया में आहे त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो सां गॾु हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी औलाद मंझां 3 ॼणा हज़रत कासिम हज़रत अबू बकर ऐं हज़रत अब्दुल्ला हज़रत इमाम हुसैन सां गॾु करबला में शहीद थिया हुया। ऐं संदन औलाद मंझां जेके 2 फ़र्ज़ंद आहिनि हज़रत ज़ैद ऐं हज़रत मुसन्ना, उन्हनि मंझां ई हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जो नसल अॻिते वधियो आहे। तो हज़रत ज़ी वक़ार हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हो जो मुख़्तसर अहवाल कि हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हो निहायत शानदार जलील क़दर शख्सियत हुया, वॾा आलिम फाज़िल हुया ऐं संदन मुलाक़ात जे लाइ वॾा आलिम फाज़िल संदन मुलाक़ात जे लाइ दरबार में हाज़िर थींदा हुया। वक़्त जो हाकिम उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह ताला अन्हो बि निहायत घणो अदब ऐं इतराम ऐं इज़्ज़त कंदो हुयो। ऐं हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जे फ़र्ज़ंद जनाब ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हो पंहिंजे वालिदैन ऐं ॿियनि घणनि असहाबनि खां केतिरियूं हदीसूं रिवायत कयूं ऐं पाण पंहिंजे पोयां हसन नाले हिकु पुट छॾे करे 90 साल जी उमिरि में वफ़ात कयाऊं। ऐं उन खां बाद में उनजो फ़र्ज़ंद अर्जुमंद जंहिंजो नालो हसन हुयो कि उहो पंहिंजे पीउ वांगुरु बुलंद मक़ाम ऐं मर्तबे वारो वॾो आलिम हुयो, वक़्त जा शाइर उनजे मदख़वान हुया ऐं उन बि केतिरियूं ताबीन जी वॾी जमात जे ज़रिए ख़ुदा जे ख़ल्क़ खे मुस्तफ़ीद बणायो ऐं 85 सालनि जी उमिरि में 161 हिजरी में इन दुनिया खे छॾे करे दारे बका ॾांहुं रवाना थिया। ऐं इन भलारे पंहिंजे पोयां 7 पुट जिन मां ज़ैद बिन हसन छॾियो ऐं हिकु न्याणी नफ़ीसा नाले हिकु न्याणी छॾियाईं जेका वॾी आलिमा फाज़िला फ़क़ीहा हुई। हज़रत इमाम शाफ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हो उन साइण जे शागिर्द ऐं मद्दा हुयो ऐं संदर शागिर्द हुजण ते हज़रत इमाम शाफ़ी जेके वक़्त जा इमाम आहिनि, शाफ़ी मसलक जा इमाम आहिनि, उहे इन संदर शागिर्द हुजण ते फ़ख़्रु कंदा हुया। मिस्र में उन साइण जी मज़ार जेका सो आहे मशहूरु ऐं मारूफ़ ऐं माण्हुनि जे लाइ ज़ियारतगाह बणियलु आहे। ऐं ॿियो जन हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जो फ़र्ज़ंद हज़रत हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो आहे। हीअ बि निहायत जलील क़दर निहायत फाज़िल आलिम जलील क़दर अज़ीमुल मर्तबत ऐं बुज़ुर्ग हस्ती हुया। संदन शादी हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी न्याणी सैयदा फ़ातिमा सुग़रा सां थी हुई ऐं पाण हज़रत इमाम हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो खां संग घुरियाऊं त उन खे चवराए मोकिलियो त मुंहिंजी 2 न्याणियूं सुकैना ऐं फ़ातिमा आहिनि, तव्हां ॿिन्ही मां जेके पाण पसंदि कयो। त उन पाण निहायत अदीब हुजण जे नाते फरमायो कि मां कीअं चवां कि तव्हांजी फ़िलाणी न्याणी मूंखे पसंदि आहे, फ़िलाणी न आहे। तो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो उनखे पंहिंजी न्याणी सैयदा फ़ातिमा सुग़रा जो निकाह उनखे कराए ॾिनो। उन खां बाद में हज़रत इमाम हसन मुसन्ना जेका हज़रत पंहिंजे प्यारे चाचे हज़रत शहीद करबला हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो सां गॾु करबला जे मैदान में जंग जे दौरान गॾु हुया ऐं जंग कंदे कंदे सख़्तु ज़ख़्मी थी विया ऐं क़ैदी बणायल आले बैत में शामिल हुया। उन खां बाद में उन्हनि खे आज़ादु करायो वियो। हज़रत ज़ी वक़ार कि हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो खिलाफ़त हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो जे दुनिया तां बुरको मटाइण खां बाद में हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो खिलाफ़त जे मनसब ते वेठा ऐं पाण 6 महीना खिलाफ़त कयऊं। उन खां बाद में खिलाफ़त तां पाण ई दस्तबरदार थिया। हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो जे
फर्ज़ंद हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जेका शहादत आहे कि उहा इहा त ॻाल्हि कि सभिनि जो इत्तिफ़ाक़ आहे कि संदन शहादत ज़हर जे करे थी हुई ऐं उन ज़हर कंहिं ॾिनो कि संदन घरवारी जेदा बिनते अशास बिन कैस ॾिनो हुयो ऐं ज़हर उन छो ॾिरायो कंहिं ॾिरायो ज़हर हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ज़हर यज़ीद पलीद उनखे ॾियारियो हुयो कि संदन शहादत खां पोइ पाण मुस्लमान यज़ीद मुस्लमाननि जो अमीर थींदो ऐं उन हज़रत इमाम हसन जी घरवारी जेदा खे इहो लालच ॾिनो कि हज़रत इमाम हसन खे शहीद कर त मां तोसां शादी कंदुसि तो इन जे करे संदन घरवारी जेदा हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे जेका सो आहे ज़हर ॾिनो। उन खां बाद में हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जेका सो आहे 40 ॾींहं ज़िंदा रहिया ऐं 40 ॾींहंनि खां बाद में हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु पेट मंझां जेका सो आहे रत ईंदो हुयो ऐं पाण फरमाईंदा हुया कि ज़हर मिलण खां बाद में मुंहिंजे जिगर जा टुकड़ा टुकड़ा थी रहिया आहिनि। बहरहाल हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु 40 ॾींहंनि खां बाद में इन दुनिया तां बुरको मटाए विया। उन खां बाद में शहादत जी जेका तारीख़ महीनो ऐं साल मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी अलैहिर्रहमा फरमाइनि था कि संदन रहलत यानी संदन वफ़ात 5 रबीउल अव्वल ऐं सन 5 हिजरी में थी। इमाम बुखारी फरमाइनि था कि संदन वफ़ात हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर जे 10 साल गुज़रण खां बाद में सन 51 हिजरी में थी। बहरहाल ज़हर गुस्ल ॾियण वारा संदन गुस्ल ॾियण वारा हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु संदन जेका भाइर आहिनि ऐं हज़रत अब्बास ऐं हज़रत इमाम मुहम्मद रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हनि खे गुस्ल ॾिनो। जनाज़े नमाज़ हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे चवण जे मुताबिक़ वक़्त जे अमीर मदीने पाक जे अमीर हज़रत सईद बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु उन जे नमाज़ जनाज़ा पढ़ाई ऐं हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु किथे दफ़न थिया तो हज़रत ज़िवकार हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में दफ़न करण जे लाइ सैयदा आयशा पाक आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा उम्मुल मुमिनीन सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां मोकल घुरी हुई पर जेका सो वक़्त जो जेको मदीने मुनव्वरा जो हाकिम हुयो मरमान उन्हनि खे इजाज़त न ॾिनी तो इन जे करे कि हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे जन्नतुल बकी में एक रवायत मूजिब संदन ॾाॾी फ़ातिमा सैयदा फ़ातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे भर में ऐं ॿी रवायत मूजिब संदन वालिदा माजिदा सैयदा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे भर में उनखे मदफून कयो वियो। ऐं ज़िंदगी मुबारक जा दौर उन जा तो हज़रत ज़िवकार संदन उमर मुबारक केतिरी हुई उन में त इख़्तिलाफ़ आहे। बहरहाल अल्लामा मोहम्मद मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी अलैहिर्रहमा लिखियो आहे कि संदन उमर मुबारक 46 साल हुई जंहिं मंझां नंढपिण जा 7 साल ऐं 1.5 महीनो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत में गुज़ारियूं। 30 साल पंहिंजे वालिद मुकर्रम जनाबे मौलाई काइनात सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गुज़ारियूं। 6 महीना खिलाफ़त जे हवाले ऐं 950 साल खिलाफ़त छॾे करे आज़ादीअ सां अल्लाह सुब्हानहु व तआला जी इबादत कंदे मदीने पाक में गुज़ारे हुया। उन खां बाद में संदन ज़हर ॾींदड़ जेका घरवारी जेदा हुई उन जी कहिड़ी हालत थी। हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे उन ज़हर सां शहीद करण खां बाद में जॾहिं संदन घरवारी जेदा यज़ीद खे चवराए करे मोकिलियो त हाणे मूंसां पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ शादी कर त यज़ीद इनकार कंदे जवाब में चयो त मां असां तोखे हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु रहणु कोन पसंदि कयो त सो तोखे पाण सां गॾु कीअं रहाईंदुसि। तो बहरहाल उन जेदा हिक ॿिए नौजवान कुरैशीअ सां शादी कई जंहिं मंझां हिकु पुटु ॼायो जंहिंखे माण्हू ताने जे तौर ते या इब्न मुसम्मतिल अज़वाज यानी ऐं मुड़सनि खे ज़हर ॾींदड़ जा पुट यानी उन जे जेदा जे पुट खे माण्हू चवंदा हुया कि मुड़सनि खे ज़हर ॾींदड़ जा पुट उन माण्हू उनखे सॾींदा हुया। तो हज़रत ज़िवकार इहा आहे हज़रत इमाम हसन सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे फर्ज़ंद हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे सीरत जे मुतालिक़ मां जे साम्हूं कुझु अर्ज़ु कयोसि। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे कि करीम रब हुनजी मोहब्बत असांजे दिलनि में पैदा फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।